सभिनी दोस्तनि खे दिल जी गहराइयुनि सां ईद मुबारक। हिन ईद ते मूं हिकु ख़ूबसूरत बकरो वरितो। अभी मजा आएगा ना भिड़ो। Round one. केरा केरा अच्छा पियो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। यानी कुछ हो ईद मुबारक हूँ। खैर मुबारक हो। अवां खे बि ईद जी लख सारी वाधायूं। ॿियो ख़ैर आहे? वाह तबीयत सही आहे। मूं ॾिठी फेसबुक ते तव्हांजी पोस्ट। अच्छा ॾिठी ने पोस्ट। ओ भाई गोश्त थोरो मूंखे ॾिजे। गोश्त त ग़रीबनि लाइ हो, असां विराए बि छॾियोसीं सवेरी। हींअर का शइ कोन्हे। गरीबनि लाइ कीअं यार, पाण में संगत ही हूं। मूंखे त थोरो ॾींहुं आहे यार, ईअं न कर यार। कवर रखल हूंदो फ्रिज में, थोरो विझी ॾियो मूंखे। संगत में मजबूर था करे, यकीन कर। ॾिसां तो थोरो घणो जो हुजे। थोरो घणो जेको भई आहे को। हेलो सफ़ा वो कोन, पर हाणे संगत में तो चयो हली आयो। ईअं आहे थोरो कंहिंखे ॿुधाई हिम्मत हाणे ख़तम थी वियो। इहो फ्रिज में घर रखूं। ठीक है अल्लाह खैर कंदा। अल्लाह मचारी कंदा। अल्लाह मचारी। Round two. हबीब आ ईद मुबारक हो। गैर मुबारक गैर तो कहीं नहीं लखदाई वादाई। खुशी तबीयत सही शुक्र है जी। ॿियो ख़ैर आहे? खुश है? घर में सब खुश है? हाँ यार, घर में सब सही है। पर यार मसलो या कल माई मोरी वई डाटकर के ॾेखारण। सब खैर? डाटकर चयो ची बुआ ईद लगी पई आ, वडो गोश्त ची मता खाई। गोश्त तो खाणो कोने। ची बकरो खाज ईद या पूरा 3 ॾींहं। हां आऊं परेशान। हां वेठो जा फेसबुक चालू कयो। हां थोरो ईअं हलाया, ॾिसां त अबीब जी पोस्ट। अबीब जे हथ में बकरो। आयो वड़ी नंढो रे वठी छॾियो थी। मुंहिंजो हबीब पंहिंजो यार मेरो मना कंदो ई कोन। वड़ी यार थोरो बकरे जो गोश्त खपियो थे। इलाही देर सां लेट आहे। इलाही लेट आहे। वड़ी बस माई मोरी एॾड़ी गुची आ। थोरो अमरी को हुन में ॾे। हिन में थोरो बस थोरो ईंदो, हिन में थोरो ईंदो। इन खां बि वॾी थैली खणी अचे। वॾी भरे ॾियां ने। न यार बस ये भरे ॾियां। ये भरे रे बस। ये तू ॻाल्हि ॿुध जानी। हू मड़ी 4-5 किले असां मड़ी हिकिड़ो नंढो खेरियाती कयोसीं। हा पोइ पुॼियो त कोन्हे। मूं त उहो त मुर्गी ते हरती। पर पोइ मुंहिंजो ठीकु आहे ॿकर तो वठां। सो ग़रीबनि में विराए कोशिश कर यार। बकरो कोन पियो मिले न। वाह तोखे त शर्म कोन थिए न मुंहिंजा जानी। ही तू यको कटो खणी आई घर। अधु करे ॾे। अधु छा बाबा, ही ओ एतिरो बि टोटल कोन हो। एतिरो टोटल कोन हो। ॾिस भला एतिरो कोन थींदो बाबा। हिकिड़ी ॿ बोटी कोशिश यार। संगत में मजबूर था करियो, यकीन करियो। सवेरी त ईंदा वञो। बस यार टाइम कोन मिलियो। पासो करे भी घर लॻो पिया। पासो कर। आ जल्दी। हाँ चले। काबू कर। बतो यो यकीन कर। हिन का सुठो तो बुंदो थी छॾी। ओहो बाबा आए यो जाने। मूं तोखे ॿुधायो मुंहिंजो 3 किले बकरो तेम छा आऊं खाईंदो। छा ग़रीबनि खे ॾींदो त न। हिकिड़ी बोटी आहे कई कोने। हा पराए घर धुको बि भलो। राना रो पीसा राना रो। सही पो यार। Round three. जबरदस्त कम थी। अब हेडा रखे। अबीब ओ अबीब दरवाजा तो खोल भा। अरे अस्सलाम वालेकुम। ईद मुबारक। राजा भाई ईद जी तोखे लख मुबारक हो। खुश आयो? तबियत सही आहे? वाह खुश आहियूं। वाह खैर थियो। खैर बस ई नंढड़ी ईद हुई। हा खुशी वारी ईद हुई। मूंखां को तो पुछे आऊं छा लाइ आयो या? चाय वाय पी ले। न चाय यार। चरियो ईद ते चाय पी। ईद ते माण्हू यारनि वटि ईंदो आहे, हाले वाल कंदो आहे। हा हाले वाल इहो। मूं ॿियो कुझु कोन। मुंहिंजे घर में नंढड़ो हिकिड़ो था पियो, हू खणी आयो। मूं चयो तुंहिंजी ॾिठी पोस्ट, उन में तो बाकरो हिन नंढड़े में मूंखे मड़ी विझी दे। इन में ये जेकी फेसबुक ते मूं पोस्ट छॾी। हाँ बकरो भलो बकरो मिलियो तोखे। वॾो गुनाह कयो।
यकीन कर मूं वॾो गुनाह करे छॾियो। ए निभागा तो बकरो ॾिठो हो ईअं खणे बीठो हो। ए भाउ उहो ई के 3-4 किले जो सो मूं कयो ग़रीबनि लाइ। हिते संगत बंगत यारी छा ॾेती नेती थोरी बि भाउ, इहे इज़त ईंदी आहे न में गोश्त विराए ग़रीबनि जे घर में। पर साल तो मूंखे ॾिनो हो न, पोइ मूं चयो हिन वारे आउं थोरो नंढो था खणी वञा। त जानी पर साल मूं गाबो कयो हिन नमूने पैसो कोन्हो बकरो नंढड़ो ॾेई छॾियुमि ग़रीब। ऐं तूं बि माशाअल्लाह नंढड़ो खणी आयो ईअं न, हाणे हीअ त मूंखां भरंदो बि कोन है किरी पवंदी ॿूटी तां किरी पवंदी। तू थोरो विझंदे न, तुंहिंजी दिलि एॾी वॾी आहे, एॾी वॾी एॾी। ए बाबा राजा खुदा खुदा कर ऐं इलाही तपियल आहियां, हीअ ईदप गर्मीअ में थी आहे। यकीन कर पिस्टल पे वरतो मां मुंहिंजो ईद में फायर कंदो यार मसलो इहो खे मारींदो। मसलो इहो मूंखे गोश्त ॾिस खाराए। भाउ तूं नंढड़ी थैली खे हथ खणी एॾड़ो आहे हीअ एॾड़ो आहे ही नंढड़ो। अरे यार छो तो रत करीं खुदा जो कसम तू पादर मुंहिंजो दोस्त कोन है तू यार को दोस्ती में रह भी जा ईद में। अरे त गोश्त घुरियो मैं तोखा यार। त जानी बात तू त यार तू माण्हू कम से कम इहो तो सोचे यार उन नंढड़ो बकरो भाई ईअं न छा ईअं न कर, छा ईअं न कर यार हीअ खणी आयो ईअं तो माण्हू खे एहसास कोन थियो। मूंखे दे बाबा गोश्त दे, मूंखे गोश्त दे। आउं ईअं उथ कोने हलो हलो गोश्त दे छा मतलब। अरे नंढड़ो था यार गोश्त न तो ॾिए। ही तुंहिंजो था आहे नंढड़ो हाँ पोइ हिन खां वॾो कहिड़ो हूंदो आहे। बुख लॻंदी आहे माण्हू खे यार, गोश्त बाकरो खाए ककर वठो था अल्लाह जी राह में ॾियो था, असांखे कोथा ॾियो। तो छा वेठो गाबो कयो न तो ईअं ॾिठो यार हबीब वीचारे एॾड़ो बकर वरितो आहे उनखे आउं वञी चपटी बाबा दाबे मां तुंहिंजे लाइ गोश्त मोकिलियां थो, मसलो ई कोन्हे न। बस तू उहो जेको मोकिलियो थो न उहो मूंखे न खपे, उहो वञी तूं खा। त तोखे दाबे जो गोश्त ॾियां थो, मूंखे बकर खपे थो। आउं ईअं कोन वेंदो त आउं ईअं कोन वेंदो। हल ठीकु आहे आउं तोखे ॾियां थो हिकिड़ी शर्त ते, मज़ूर आंदो ने इधर। हाँ मज़ूर आंदो न कहीं आए। हाँ हाँ फोन था करियो, फोन था करियो। मज़ूर घुराए घुराए। हेलो हाँ मज़ूर ओ जेको दम खणी आयो न भरजी वियो, हलिया 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 आउं गोश्त खणी अचां थो ला। ही खणी वेंदा, खणी तो अचां न, ही खणी वेंदा। खणी तो अचां न, तू उते रख न तोखे विची तो ॾियां न। पिस्टल किथे आहे हमारी पिस्टल? या बिस्मिल्लाह तो मरी वियो, सही थियो। ग़रीबनि लाइ थींदियो न इहे, हे मेरा पिनण वारा बीठा ई बीठा आहिनि।